अस्सलाम वालेकुम दोस्तों, हक़ मौजूद दोस्तों। आऊं तव्हांखे ॿुधाईंदो हलां त कुझु ॾींहंनि खां वठी दौड़ शहर जो जेको अमन अमान आहे ॾाढो ख़राबु लॻो पियो आहे। उन ते जेके असांजे शहर जूं सियासी समाजी तंज़ीमूं आहिनि या जेके सिविल सोसाइटी जा माण्हू आहिनि उन्हनि खे तशवीश हुजणु खपे। बहरहाल हैरत जहिड़ी ॻाल्हि आहे त रोज़ बरोज़ का न का वारदात थियो थी वञे ऐं पुलिस त पंहिंजे जेको माल मिलण में पूरी आहे। ऐं हैरत जहिड़ी ॻाल्हि आहे त हिकिड़े ॾींहं में टे वारदातूं थियो वञनि ऐं पुलिस जे पंहिंजे इंटेलिजेंस ज़रियनि मथां जेको सुबुह साण इंफॉर्म कयो वियो हो त 3 125 गाॾियुनि ते 9 माण्हू जेके दौड़ शहर में लथल आहिनि, का बि अणवणंदड़ वाक़ियो थी सघे थो। उन इंटेलिजेंस जे आधार ते बि पुलिस कार्रवाई छो न कई, पुलिस अलर्ट छो न रही। 3 गाॾियूं दौड़ शहर मां आसानी सां जेके चोर काए हलिया विया ऐं उन खां पोइ हेॾी वॾी वारदात थी। वारदात थियण खां पोइ उन वारदात खे